जुंगशाही मां मांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे रहिया हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही जे ॻोठ मामा अली नवाज़ जोखियो जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग कंहिं बि वक़्तु ढही सघे थी। उस्ताद ऐं ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। पढ़ाई मुतासिर थियण लॻी आहे। तफ़सील मुताबिक़ स्कूल जी इमारत जी छित तां चापड़ किरण ऐं ज़बून हालत सबबि शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में हुअण बावजूदि पढ़ाई जो अमल जारी आहे। सहाफ़ियुनि सां ॻोठाणनि ऐं उस्तादनि ॻाल्हाईंदे चयो आहे त हुते के बि बुनियादी सहूलियतूं जहिड़ो बिल्डिंग, पाणी, बिजली, पखा, फर्नीचर, वॉशरूम्स ऐं स्टाफ बि नाहे। ऐं सभ खां अहम त असांजे स्कूल जी हालत तमामु ख़तरनाक थी चुकी आहे, जेके कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान जो सबबु बणिजी सघनि था। ॻोठाणनि में ज़िले काउंसिल मेंबर हसन अली भूरो जोखियो, अब्दुल रज़ाक जोखियो, गुलाम हुसैन जोखियो, उस्ताद हेड मास्टर मोहम्मद इसहाक पलीजो। उस्तादनि में ऐं ॻोठाणनि चयो त अक्सर वालिदैन पंहिंजे ॿारनि खे स्कूल जी ज़बून हालत ऐं तालीम खाते जी तवजा न हुअण सबबि ॿारनि खे दाख़िला ॾियारण खां इनकार कनि था, जॾहिं त अरबे रुपया बजटूं हुअण बावजूदि स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि। असीं मुतालबो करियूं था जनाब चीफ जस्टिस ऑफ सिंध वज़ीर आला सैयद सरदार शाह ऐं MP ऐं MNA साहब खां त असांजी स्कूल जी नई बिल्डिंग ठहिराए ॾिनी वञे, फर्नीचर, पाणी, बाथरूम, सोलर सिस्टम जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त सभई ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो वञे। ॿी सूरत में ज़िले एजुकेशन ऑफिसर, डिप्टी कमिश्नर ठट्टो, एजुकेशन वर्क्स ठट्टो, MPA MNA ज़िम्मेवार हूंदा ऐं सख़्तु एहतजाज कयो वेंदो।